नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारावाण सालियापट में यूनियन ऑफ द जर्नलिस्ट जे सदर गुलाम हुसैन बंबरो ऐं प्रेस क्लब जे सदर अली गौहर भेण जी अॻवानी में मेरापुर जे सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब सालियापट अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक सहाफ़िन अली गौहर भेण, गुलाम हुसैन बंबरो, मुनीर अहमद मेहर, नरेश कुमार, न्याज़ मेहर ऐं ॿियनि मेरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त सहाफ़ी हक़ ऐं सच जी आवाज़ खे आला ऐवान ताईं पहुचाईंदो आहे, जंहिंखे हक़ सच लिखण तां क़त्ल कयो वियो आहे। असां शहीद अज़ीज़ मेमण खे हक़ सच लिखण ते ख़राज तहसीन पेश करियूं था ऐं सहाफ़ी जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। मुतालबो कंदे चयो आहे त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।